बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इसमें भी 28 ये गलत लिखल आहे। रब्बि इश्रह ली सदरी करेक्ट है, जो रिकॉर्डिंग थींदी वो सही है। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सिपारो 3 सही यानी जुज़ 3 अम इंशाअल्लाह ताला। इनमें थोड़ा पैटर्न चेंज किया से इंशाअल्लाह। 2-3 स्लाइड्स ग्रामर जो तमाम इंपॉर्टेंट हैं, इन करे वो शेयर था कयूं पिया। इन में हिकिड़ी ॿी बि इहा ॻाल्हि आहे त छो जो जेकॾहिं ग्रामर आख़िर में अचे थो न पियो त उहो जेको सेशन थिए थो पियो न, पोइ उहो मुंहिंजे ख़्याल में उन जे इम्पैक्ट खे थोरो मुंहिंजे ख़्याल में ग्रामर पॉइंट थोरो मतिलबु घटाए छॾींदी हुजे। इन करे कोशिश इहा कई आहे त ग्रामर पहिरियों ऐं सेशन ख़तमु थींदो उन खां पोइ कंटिन्यू कबो। हाणे हिकिड़ी ॻाल्हि इंपॉर्टेंट जेका आहे उहा मुज़किर मा मोनिस, उहो कीअं कजे। उन में ज़मीर बि थी सघे थो पियो ऐं इस्म माना नाउन बि थी सघनि था पिया, नाउन ऐं प्रोनाउन। हीअ असां पहिरीं ॻाल्हि कयूं था पिया ज़मीर जी या ज़माइर चइजे में प्लूरल में। हाणे मुज़किर थर्ड पर्सन हिकिड़ो माण्हू, इहो असां सिंधी में चवंदा आहियूं इहो माण्हू या हू। अरबी में छा आहे हुव, ऐं प्लूरल लाइ छा थींदो हुम। हुव सिंगल लाइ, हुव सिंगल लाइ, हुम प्लूरल लाइ। हाणे मोनिस लाइ लेफ्ट हैंड साइड ते असां इशारो कंदासीं हिकिड़े ॼणे लाइ खॿे हथ जी हीअ अशद लेफ्ट ते हिकिड़े माण्हू लाइ अरबी में थींदी हीअ, ऐं प्लूरल थींदो हुन। हीअ हुन, हीअ हुन, हीअ हुन। हाणे ईअं बि चई सघिजे थो पियो त पहिरियों मुज़किर उन जो ई मोनिस हिकिड़े माण्हू लाइ हुव हीअ, हुव हीअ, हुव हीअ। वरी जमो हुम हुन, हुम हुन। ऐं जेको ही मां ऐं असां आहे उहो अना नन मुज़किर मोनिस लाइ साॻियो आहे। सेकंड पर्सन लाइ छा थींदो आहे तूं, तव्हां। ऐं खॿे हथ सां थींदो मोनिस लाइ तूं, तव्हां। हाणे असां खणूं था पिया मुज़किर ऐं मोनिस करे हिकिड़े माण्हू लाइ पोइ जमा लाइ। TPI असांजो आहे तरीक़ो टोटल फिज़िकल इंटरेक्शन। उन में असां कीअं सिखंदा आहियूं हथ जे इशारनि सां। खॿे हथ ॾे थींदो मोनिस, सॼे हथ ॾे थींदो मुज़किर। पहिरियों मुज़किर पोइ मोनिस चऊं था पिया। हाणे तूं लाइ चवंदासीं उहो इशारो थींदो आहे साम्हूं तूं। तूं थींदो अंत, मोनिस थींदो अंत, अंत अंति, अंत अंति। जमो थींदो अंतुम, 4 आङरियूं साम्हूं, अंतुम माना तव्हां, अंतुन माना तव्हां। अंत अंति, अंतुम अंतुन। मां, असां, अना नानो साॻियो हूंदो आहे। फर्स्ट पर्सन में मुज़किर मोनिस में चेंज न ईंदी आहे, सेकंड पर्सन में ईंदी ऐं थर्ड पर्सन में ईंदी। इहो थियो हिते। हाणे इस्म जी ॻाल्हि था कयूं मुज़किर मां मोनिस। ऐं ॿियो ॻाल्हि कंदासीं हिकिड़ो ॿियो ज़मीर थींदो आहे जेके चइबो आहे ज़मीर मुतसिल आहे। मुतसिल माना गॾियल, अटैच्ड। ज़मीर पर अटैच्ड। कीअं सिखंदासीं इंशाअल्लाह ताला। हाणे इस्म जी ॻाल्हि कंदासीं जॾहिं त माना को बि नालो थी सघे थो पियो, कंहिं शइ जो नालो, कंहिं माण्हू जो नालो, इस्म आहे। हाणे मुस्लिम मुज़किर थींदो त मुस्लिमा छा माना हुनजो मोनिस छा थींदो मुस्लिमा। ट्रिक इहा आहे ॾाढी सवली आहे। कोई बि इस्म उन जे आख़िर में हीअ ता मरबूता अची वेंदी न, उहो मोनिस थी वेंदो। तमामु नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि आहे बसि। मुस्लिम, मुस्लिमा, मोमिन, मोमिना, सालिह, सालिहा। ये ता मरबूता अची वई। हाणे ही अटैच प्रोनाउंस आहिनि। ज़माइर मुतसिल आहे। उहो छा आहे अटैच प्रोनाउन छा थींदो आहे
वो हूंदो आहे जेको कंहिंजी पोज़ीशन ॿुधाए। माना असां चऊं त तूं या तुंहिंजो, हिकिड़ो हूंदो आहे तूं, हिकिड़ो हूंदो तुंहिंजो, उहो पोज़ीशन थो ॿुधाए। जीअं रब जी ॻाल्हि कयूं त रब थर्ड पर्सन लाइ थींदो रब हू, त मोनस लाइ छा थींदो रब हा, हू मऊं हा थींदो, हू मऊं हा थींदो। मुज़कर मां मोनस लाइ छा थींदो हू खे हा कबो, रब हू रब हा, दीन हू दीन हा, किताब हू किताब हा। हाणे जेकॾहिं क्वेश्चन अचे टेक्स्ट में त भई तव्हां कलम हू, हुन जो कलम, फोन खे चइबो आहे जवाल, त जवाल हू माना हुन जी फोन, त छोकिरी लाइ छा चवंदासीं हिन जी फोन छा थींदी जवाल हा, जवाल हू जवाल हा। ईअं जीअं नंढड़ो मिसाल ॾाढो सुठो जेको असां रोज़मर्रा जे इस्तेमाल में ईंदो आहे, असां चवंदा आहियूं हज़रत अबू बकर रज़ियल्लाहु अन्हु, अल्लाह राज़ी रहे हुन खां या हुन सां, ठीकु। पर मोनिस लाइ छा थींदो हज़रत आयशा रज़ियल्लाहु अन्हा, अल्लाह पाक राज़ी रहे हुन सां, माना साॻी आहे, पर माना मोनिस मुज़कर लाइ थींदो हो, मोनिस लाइ थींदो हा, हो हा, हो हा, हो हा। हाणे अॼु पंहिंजी अचूं था पिया सूरत अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन। हाणे सूरा अल मुतफ़िफ़ीन ख़त्म कईसीं 83। अॼु सिखूं था इंशाअल्लाह ताला सूरतुल इंशिक़ाक़। इहा मकी सूरत आहे, इन जूं आयतूं 1 खां 9 सिखंदासीं। ऐं मुज़कर ऐं मोनिस जो थोरो हिते ज़िक्र अॻु में असां करे छॾियोसीं ग्रामर जो। हाणे हीअ अल इंशिक़ाक़ 84 नंबर सूरत आहे, मकी नंबर आहे। हिन में हिकु रुकू आहे, आयतूं घणियूं आहिनि 25। टीहों सिपारो शुरू किथां थियो 78 नंबर सूरत खां। ऐं पहिरीं सूरत कहिड़ी 3 सिपारे जी अन-नबअ, 79 अन-नाज़िआत, 80 अबस, 81 अत-तकवीर, 82 अल-इंफितार, 83 अल-मुतफ़िफ़ीन। हाणे आहे 84 अल-इंशिक़ाक़। ही जेके 3 सूरतूं असां ज़िक्र करे आया आहियूं जॾहिं असां शुरू कईसीं, अत-तकवीर, अल-इंफितार, अल-इंशिक़ाक़, इन्हनि टिनी में हिकिड़ी ॻाल्हि साॻी कहिड़ी आहे, इहे सभु इज़ा सां शुरू थियनि थियूं। इज़ शम्स, इज़ समाउ, माना हीअ आहे इज़ शम्स कुव्विरत, इज़ समाउन फतरत, ऐं इज़ समाउन शक़्क़त। ये सभु इज़ा सां आहिनि। इज़ा सां सिखी आया वक़्त में वरी थोड़ी रिवीजन करबी इंशाअल्लाह ताला। त इन जे विच में हुई 83 वैलुल मुतफ़िफ़ीन। हाणे ही जेका वैलुल मुतफ़िफ़ीन ही उन जी ही आख़िरी आयत आहे। इहा आख़िरी आयत नंबर छा आहे इन जी 36 आयत हुई। ऐं हीअ जेका असां सूरत शुरू कयूं था पिया, इन में कुल घणियूं आयतूं आहिनि उहे 25। हाणे अॼु हिकिड़ी ॻाल्हि खे सम्झूं था पिया, क़ुर शरीफ़ असां सभई पढ़ंदा आहियूं, ॾिसी करे पढ़ंदा आहियूं, यादि आहे घणनि खे ख़बर हूंदी, पर जेकॾहिं कंहिंखे ख़बर न आहे त अॼु हिन निशानी खे सिखूं त हीअ निशानी छा आहे। हीअ हिते लिखियो पियो आहे 1 रुकू जी निशानी, 25 9। ऐं जॾहिं त हिते वरी लिखियो पियो आहे 1 36 8, ॾिसो न मुख़्तलिफ़ शयूं आहिनि, आहिनि 36। इनखे कीअं सम्झिबो उहो हीअं सम्झिबो इंशाअल्लाह ताला। इहो हुन ॿिए लेसन में साईं इहो आहे त इन जी मां पिक्चर बि कढी, पर उहो हुन में आहे। पर हीउ जेको तव्हां ॾिसो त तमामु आसान आहे हिनखे सम्झणु। हिन ते हीअ 36 नंबर आयत पूरी थी न, जेको असां वैलुल मुतफ़िफ़ीन चऊं था पिया सिखियासीं। त हिन में तव्हां ॾिसंदो त जिते हीअ रुकू जी निशानी आहे, रुकू ख़तमु थियो न, ही आयतूं नंबर हिन जे विच में लिखियल आहिनि।
ये आयतूं नंबर हिन जे विच में लिखियल आहिनि ऐं हिकिड़ो रुकू आहे मुतफ़िफ़ीन में त उन ते ॾेखारियल बि हिकु आहे हिकिड़ो रुकू ऐं हीउ जेको 8 आहे हिते इनखे सिखूं था पर उन खां पहिरीं हीउ ॾिसूं हीअ जेका असां पढ़ंदासीं हीअं अल इंशिक़ाक़ उन में 25 आयतूं आहिनि ऐं हिते हिकिड़ो ई रुकू आहे उहो हिकिड़ो रुकू लिखियो पियो आहे 25 आयतूं हिन में लिखियूं पियूं आहिनि रुकू अंदरि हीअ ऐं जेका निशानी आहे उहा रुकूअ जी आहे अच्छा हिन जे हेठां 9 हिन जे हेठां 8 को कनेक्शन सम्झ में अचे थो हीअ सूरत पोइ आई आहे हिन खां माना हीअ पहिरियों आहे हीअ पोइ आहे हिन में 8 हिन में 9 हिकिड़ो नंबर वधियो जेका इन खां अॻु में सूरत पढ़ंदासीं माना इन खां पोइ सूरत पढ़ंदासीं हीअ 84 या 85 में ईंदासीं त उन में जॾहिं पहिरियों रुकू ख़तमु थींदो जेकॾहिं हुन में हिकिड़ो रुकू हुजे त पहिरियों ख़तमु थींदो हिते छा नंबर ईंदो उहो ॾिसणो पवंदो असल में छा आहे त हीअ जेके रुकू आहिनि न इहे सिपारे जा रुकू आहिनि सिंपल ॻाल्हि हाणे इहा थी त हीअ रुकूअ जो नंबर आहे इन सूरत जो ऐं हीअ हेठों जेको नंबर आहे इहो रुकूअ जो नंबर आहे सिपारे जो ऐं जेके रुकूअ जे अंदरि लिखियल आहिनि उहे उन रुकूअ जूं आयतूं हाणे हलूं था अॻिते ऐं मज़े जी ॻाल्हि चवंदा कुलौज़ बि रबनास खोले घर ॾिसंदो न इंशाअल्लाह ताला कॾहिं उन ते हेठि जेको लिखियल हूंदो हो लिखियल हूंदो तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 39 नंबर आहे माना टोटल सिपारे में 39 रुकू आहिनि आख़िरी रुकू आहे इंशाअल्लाह हाणे अॻिते हलूं था पिया पहिरीं आयत ऐं कुल असां घणियूं सिखंदासीं इंशाअल्लाह 9 पहिरीं आहे इज़ समाउन शक्कत जॾहिं आसमान फाटंदो शक शक माना फाटण शकुल कमर आहे न कुराती फाटंदो व अज़नत लिरब्बिहा व हुक्कत ऐं पंहिंजे वाह हिते ऐं पंहिंजे पालनहार रब थींदो आहे पालनहार रब्बिहा हिते ॾिसो रब्बिहा आयो अथव अनहा असां सिखिया आयासीं न उहो हिते अचे थो पियो ॾिसो ग्रामर ठीकु आहे पंहिंजे पालनहार जो हुकुम कन ॾेई ॿुधंदो ऐं ॿुधणु हक़ अथसि हाणे वैदल अर्द मुद्दत ऐं जॾहिं ज़मीन पखेड़बी वअलकत मा फीहा व तखल्लत ऐं जेकी उन में हूंदो सो सभु कढी उछलींदी ऐं ख़ाली थींदी वअज़नत लिरब्बिहा व हुक्कत ही साॻी रिपीटेशन आहे हुते ऐं पंहिंजे पालनहार जो हुकुम कन ॾेई ॿुधंदो ऐं ॿुधणु हक़ अथसि पोइ थो अचे 6 नंबर कहिड़ी आहे या अय्युहल इंसान इन्नक कादिहुन इला रब्बिक कदहन मुलाक़ी हे माण्हू तूं पंहिंजे पालनहार ॾांहुं पहुचण में तमामु घणी तकलीफ़ वठण वारो आहीं जो उनखे वञी मिली 7 अचे थी फअम्मा मन ऊतिय किताबहु बियमीनिही पोइ उहो माण्हू जंहिंखे संदसि सॼे हथ में संदसि अमाल नामो ॾिबो यमीनी चइबो आहे सॼे हथ खे यमीन वसाबिल यमीन मा असाबुल यमीन खॿे हथ खे छा चइबो आहे वसाब शिमाल मा असाब शिमाल शिमाल खॿे हथ खे थींदो ऐं यमीन सॼे हथ फसौफ युहासब हिसाबन यसीरा तंहिंसां आसानीअ तरह सिघो ई हिसाब कबो इनखे थोरो वरी रिपीट था कयूं हिते ई अलॻि सम्झण खां पहिरीं आयतुनि खे हिकिड़ो ॾिसूं था पिया जॾहिं आसमान फाटंदो ऐं पंहिंजे पालनहार जो हुकुम कन ॿई ॿुधंदो ऐं ॿुधणु हक़ अथसि ऐं जॾहिं ज़मीन पखेड़बी ऐं जेकी उन में हूंदो सो सभु कढी उछलींदी
बहार ऐं ख़ाली थींदी जेको बि ज़मीन में ख़ज़ानो आहे सभु ख़ाली करे ॿाहिरि फिटी करे छॾींदी माण्हू बि जेके पूरियल आहिनि सभु ॿाहिरि फिटी कंदा ऐं पंहिंजे पालनहार जो हुकुम कन ॾेई ॿुधंदी ऐं ॿुधंदड़ हक़ अथसि ॿुधण माना आसमान ऐं ज़मीन इहो अलाह पाक जेका ॻाल्हि करे थो पियो त ॿुधण हक़ अथसि इहा अलाह पाक जी मख़लूक आहे जंहिंजो अलाह बार बार ज़िक्र कयो आहे त इहा अलाह पाक जूं निशानियूं आहिनि उन्हनि खे जॾहिं वक़्तु आयो जीअं अलाह पाक जो अज़न थियो माना हुकुम आयो अज़न माना हुकुम थियो हुकुम जीअं अज़न माना ॿुधण बि आहे न जीअं ॿुधई अलाह पाक जो हुकुम तीअं ई तामील थींदी असल में हिन में ॿ कनेक्शन आहिनि ॾाढा ॿुधण पंहिंजी जाइ ते थींदो न ॿुधण खे आज़ान चइबो आहे ॿ कन आई ॿुधण जी ॻाल्हि जॾहिं आहे त ॻाल्हि ॿुधण हिकिड़ो पार्ट आहे उन ते अमल करणु ॿियो पार्ट आहे ॿारनि खे काफ़ी दफ़ा असां चवंदा आहियूं ॻाल्हाईंदा आहियूं ॿार रेस्पॉन्स कोन ॾींदा आहिनि रेस्पॉन्स ॾींदा आहिनि त उहो चयो कोन कंदा ईअं थींदो आहे न नंढड़ा ॿार नंढड़े हूंदे त असां खिलंदा आहियूं ॾिठो छई न ॿुधी हले वियो जॾहिं उहे ॿार वॾा थींदा आहिनि असांजो चयो न मञींदा आहिनि न त पोइ ॾाढो महसूसु थींदो आहे हिन करे असांखे पीउ माउ जो चयो मञणु खपे असां जेके वेठा आहियूं पहिरीं पंहिंजे पीउ माउ जो चयो मञूं त जीअं असांजा ॿार असांजो चयो मञनि असां पंहिंजे पीउ माउ जो लफ़्ज़ ई न ॿुधंदासीं लवाईंदा वतंदासीं ख़्यालु कोन कंदासीं पोइ असां पंहिंजे ॿारनि जी शिकायत कोन था करे सघूं जेका तरबियत उहो घर में ॾिसंदा तव्हां 100 दफ़ा सम्झायो ॿार पीउ माउ जो अदब कयो पीउ माउ जो अदब कयो अलाह पुछा कंदो पीउ माउ जो अदब कयो अलाह क़ुर पाक में हुकुम आयो आहे पर जॾहिं असां पाण न कंदा हूंदासीं पीउ माउ जो अदब उन्हनि जी हर ॻाल्हि न मञींदा हूंदासीं हर ॻाल्हि ते हुन ते तनक़ीद कंदा हूंदासीं असां ते बि तनक़ीदियूं थींदियूं ऐं वधीक थींदियूं हिन लाइ माण्हू तयारु रहे हिन करे अॼु खां बि कोशिशि कजे अॼु खां बि अलाह पाक असांखे तौफ़ीक़ ॾे जंहिंजा माउ पीउ ज़िंदा आहिनि उहे अॼु माउ पीउ ॾे वापसि पढ़नि जेका ग़लती थी आहे माफ़ी घुरनि उन खां अलावा माउ पीउ जो हुकुम ॿुधण ऐं क़बूल करणु उन में हिकिड़ी ॿी असां ग़लती करे वेंदा आहियूं माउ पीउ जेकॾहिं कंहिं शइ जी ख़्वाहिश करे थो का ॻाल्हि चवे थो पियो मानी चिकी हुन जी वक़्त ते ॿियो थियो जेकॾहिं घर वारी का असांजी कोताही कई छो जो सॼो ॾींहुं कमु करा त पोइ वरी सख़्ती वरी घर वारी ते पाण वियो न पाण बि पीउ माउ खे ज़ोर ॾियो पेरनि खे पाणी उनजी दवा जो ख़्यालु रखो माई जेकॾहिं पीउ माउ जी दवा जो टाइम जेकॾहिं टाइम हलियो वियो त उहो ज़ाल ते कावड़ ईंदी त तूं ख़्यालु न कयो मुंहिंजे पीउ माउ जो पाण किथे आहियूं असांजो हक़ आहे न वधीक इन करे ऐं ॿियो पीउ माउ जिन सां गॾु रहनि था पिया त उहो महिरबानी हक़ीक़त में ईअं असांखे करणु खपे बैलेंस रखणु खपे लाइफ में ईअं न त पीउ माउ जे करे वरी ज़ाल ते सख़्ती करणी आहे ईअं न हुजणु खपे पाण ते सख़्ती करणु खपे पाण खे बर्दाश्त करणु खपे बैलेंस करणु खपे ज़ाल जेकॾहिं ख़िदमत करे थी पीउ माउ जी त उनजी रेस्पेक्ट करणु खपे उनखे एप्रिशिएट करणु खपे उनखे थैंक यू बि चवणु खपे हुनजी मञता करणु खपे ईअं मोहबतूं वंडाइजनि मोहबतूं ॾियणु खपनि पीउ माउ जो हक़ बि न मरिजे जीअं पीउ माउ जो हक़ बि पूरो थिए पर ज़ाल जो हक़ बि त न मरे न कुझु छा सभु ॻाल्हि जी थींदी ॿारनि जो बि पंहिंजो हक़ आहे कॾहिं कॾहिं ॿारनि जो हक़ आहे उहो छा थींदी इन करे कोशिशि करणी आहे त अलाह पाक जे जीअं जीअं असांजी सुनत मुबारक आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घर में पंहिंजे घर वारनि सां हलण जी ऐं मोहबत जी अहमियत जी उहो असां अपनायूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछियो वियो त मासीं वल्लाहु आलम हदीस मुबारक आहे उनजा मफ़हूम आहे इहो थोरो सम्झाइण लाइ ज़िक्र था कयूं पिया या रसूल सल्लम तव्हांखे सभ खां वधीक केरु प्यारो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा जो नालो वठणु पिए चाहियो पर उन जे नाले वठण जे बजाए पाण छा फरमायूं अबू बकर जी धीअ उहो इन जे करे उन ज़माने में पीउ माउ लाइ धीअ ॼण हिकिड़ो माना जेके ईमान वारनि जी ॻाल्हि नथा कयूं जॾहिं जाहिलियत जो ज़मानो हो मुशरिक हुया ईमान इस्लाम खां पहिरीं जी ॻाल्हि था कयूं जॾहिं धीअ खे जीअरे पूरो वेंदो हुयो असां न पढ़ी आहियूं न क़ुर में हिन में
त जॾहिं क़यामत थींदो पुछियो वेंदो त जीअरे छो पूरो वियो त जॾहिं उहा ज़मानो हूंदो हुयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन औरत खे अज़मत ॾिनी ऐं पीउ खे फ़ख्र ॿुधायो हिन ॻाल्हि जो कमाल आहे माना न्याणी बि ख़ुशि त पीउ बि ख़ुशि इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो कमाल आहे जवाब जो नबी सॻोरा हुया रहमतुल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त इहा ॻाल्हि आहे हाणे असां हलूं था पंहिंजी माना ते त इहो जेको अज़न आहे न उहो माना जॾहिं अलाह पाक उनखे हुकुम कंदो त उहा न फ़क़त उहा ॿुधंदी उन वक़्तु ई तहमील थींदी तहमील जी ॻाल्हि आहे केॾो इन में असां लाइ सबक़ु आहे असांखे छो जो अलाह पाक अकुल ॾिनो आहे न असां सुस्ती बि करे वेंदासीं जवाज़ बि कढंदासीं मजबूरी बि ॿुधाईंदासीं त हीअ शइ नथा करे सघूं हू शइ नथा करे सघूं पर न अलाह पाक जो हुकुम आहे जेको नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मैसेज ॾिनो आहे क़ुर पाक खे सिखणो आहे अवां मां बहितरीन आहे उहो हदीस मुबारक जो मफ़हूम आहे 5027 सही बुखारी अवां मां बहितरीन आहे जेको क़ुर सिखे थो ऐं सेखारे थो अॼु असां अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सिखूं था त छो त ॿियनि खे बि दावत ॾियूं ऐं क़ुर सिखूं ऐं हुन ते अमल कयूं जेका सिखूं शइ इंशाअल्लाह ताला क़ुर पाक मां हुन ते अमल कयूं त हिते असां कहिड़ी ॻाल्हि था सिखूं अलाह पाक जो हुकुम अचे थो त अमल कयूं अलाह पाक जो हुकुम कंहिं ॿुधायो आहे क़ुर तो ॿुधाए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी सुन्नत मुबारक हाणे उन खां अॻिते जेका ॻाल्हि हले थी पई त ए माण्हू तूं पंहिंजे पालनहार ॾांहुं पहुचण में तमामु घणी तकलीफ़ वठण वारो आहीं जो उनखे वञी मिली इनखे थोरो सम्झ सां इहा आयत चवे छा थी पई पर इन खां अॻे हिकिड़ी ॻाल्हि ॿी ॾिसबी त हिते इज़ा आयो आहे न हाणे इज़ा जी हिकिड़ी ॻाल्हि इहा सम्झणी पवंदी असांखे हाणे हिकिड़ी नई नंबर आयत हीअ त अच्छा पोइ उहो माण्हू जंहिंखे सॼे हथ में अमल ॾिनो वियो तंहिंसां आसानीअ तरह सिघो ई हिसाबु कबो ऐं पंहिंजे घर वारनि ॾांहुं ख़ुशि थी ॿुधंदो हाणे इज़ा जी ॻाल्हि असां जॾहिं कईसीं त इज़ा जो तरीक़ो इहो आहे त चइबो जॾहिं हीअ ॻाल्हि थींदी त पोइ हीअ ॻाल्हि थींदी इज़ा सां गॾु पोइ अचणु लाज़मी आहे ऐं ॿियनि सूरतुनि में इज़ा सां गॾु इहे ई शयूं आयूं आहिनि हिन सूरत में इज़ा खां पोइ अलाह पाक पोइ वारी ॻाल्हि न कई आहे टॉपिक ई थोरो डिफरेंट आहे अथई हीअं हाणे ॾिसो इज़ा समाउन शक़त जॾहिं आसमान फाटंदो व अज़नत लिरब्बिहा व हुक़त ऐं पंहिंजे पालनहार जो हुकुम ॾेई कन ॾेई ॿुधंदो ऐं ॿुधणु हक़ अथसि माना हुन ते हक़ आहे त ॿुधे जे ॿार ते हक़ आहे त पीउ माउ जो ॿुधे न चवणु ॿुधे ईअं ई अलाह पाक जो हक़ आहे इन्हनि ते त उहे ॻाल्हि ॿुधनि ऐं अमल कनि वैदल अर्द मुद्दत जॾहिं ज़मीन पखेड़बी वलकत माफ़िया व तखलत ऐं जेकी हुन में हूंदो सभु कढी उछलींदी ऐं ख़ाली थींदी वज़नत लिरब्बिहा व हुक़त ऐं पंहिंजे पारां जो को कन ॾेई ॿुधंदी ऐं ॿुधणु हक़ अथसि हीअ जेको मुद्दत आहे न साईं हीअ मुद्दत माना फैलाइण आहे ज़मीन जॾहिं फैलबी हाणे अचो त हिनखे पहिरियों सम्झूं इस समाउन शक़त खे जॾहिं आसमान फाटंदो वाज़नत लिरब्बिहा व हुक़त ऐं पंहिंजे पालनहार जो हुकुम कन ॾेई ॿुधंदो ऐं ॿुधणु हक़ अथसि पोइ सूरतुनि ते था हलूं इज़त समाउन फतरत जॾहिं आसमान टुटंदो वज़त समाउ कुशितत ऐं जॾहिं आसमान छिलबो हाणे ही पहिरियों आयत सूरत आई हीअ पोइ आई आहे 81 82 ही स्टेजिस आहिनि 3 सो ऐं जॾहिं आसमान छिलबो पहिरीं सूरत ईअं थी ॼण आसमान छिलजे थो पियो कमाल आहे कीअं थींदो अलाह थो ॼाणे पर तस्वीर अलाह पाक कीअं माना हिकिड़ी पेश कई आहे पहिरियों आसमान छिलजे थो पोइ टुकड़ा टुकड़ा थो थिए ऐं पोइ तक़रीबन सफ़ा माना फाटी थो पए ख़तमु बसि वैज़ समाउन शक़त उन खां पहिरीं हीअ ॿ स्टेजास आहियूं आख़िर में आसमान फाटी पियो पोइ दरवाज़ा थी वेंदा पोइ जेको हिसाब अचूं था पिया वैज़ल अर्द मुद्दत ऐं जॾहिं ज़मीन पखेड़बी असां चवंदा न मद जेकी निशानी हूंदी आहे न क़ुर पाक में माना अखर खे छिकणु वधाइणु मुद्दत उहा या माना इहा चओ न केतिरे मुद्दत ताईं का शइ हलंदी या न हलंदी हिन जी एक्सपायरी आहे माना उहो एतिरी मुद्दत हलंदी
2 सालनि जी हुनजी मुदत आहे, उन खां पोइ हुनजी एक्सपायरी आहे, ठीकु आहे न। त मुदत उहो मुद्दो आहे, उहो अरसो आहे, उहो माना लेंथ आहे उहा। पोइ ज़मीन बि छा थींदी, उनखे लेंथ में अची वेंदी, उहा पखेड़जी वेंदी ऐं उन में जेकी हूंदो सभु कुझु कढी उछलींदी ऐं ख़ाली कंदी। बार बार अलाह पाक फरमाए थो पियो, इहे जेके तव्हां ज़मीन में ॾिसो था, इहे जेके सोन जेकॾहिं सोन बि ज़मीन में आहे न, सही माण्हू बि ज़मीन में थो वञे, ठीकु आहे न। इहे सोन जे कढ लॻो पियो माण्हू, उन खां अलावा इहे ख़ज़ाना ॿिया बि जेके ज़मीन में आहिनि, जेके असांजे फ़ाइदे लाइ आहिनि, उन्हनि ते असांजे बिल्डिंगूं मथां ठाहियूं आहिनि, जेके बि ज़मीन ते आहे सभु ख़तमु थींदो ऐं इंसान जे क़ब्र वञनि था, उन्हनि खे वरी उथार को। पोइ कीअं अचो थोरो हिकिड़ो ॾिसूं। हाणे हीअ सूरत आहे 18 नंबर सूरह कहफ, जेका जुमे ते पढ़ण जी वॾी अहमियत आहे दज्जाल जे फितने खां बचण जे लाइ। इन में हीअ आयत आहे, उनजो पढ़ूं था पिया, व इन्ना लजाइलुना मा अलैहा सईदन जुरुज़ा, ऐं उन ज़मीन ते जेका बि शइ आहे सा असीं चटी पटी करणो आहे, सॼी प्लेन थी वियो मैदान, जेका बि शइ आहे। उन खां पोइ इहा सूरत आहे, उन में अलाह पाक फरमाए थो सूरह 6 में ई त पोइ उन हंध खे साफ़ पट करे छॾींदो। पोइ छा हूंदो हुन में 107 में चवे थो पियो, सोचण जी ॻाल्हि आहे, ईमानदारी जंहिं माण्हू क़ुर पढ़े न, सोचे तदब्बुर करणो आहे। अलाह पाक ई मिसाल ॾे थो, का ॻाल्हि त आहे, इहो मुशरिकनि लाइ, असांखे बि हिदायत आहे, असांखे यकीन अलाह पाक में आहे, पर हिदायत वठणु ज़रूरी आहे। उहो अलाह पाक फरमाए थो त उन हंध खे साफ़ पट करे छॾींदो, मंझसि नकी हेठां ऐं नकी मथां ई ॾिसंदी। उहो जॾहिं ॾींहुं वेंदो, छा सूरत हाल, छा ज़मीन आहे, छा अंदरि डेप्थ आहे, अलाए केतिरा किलोमीटर, अलाए केतिरा लावा आहिनि, अलाए छा आहे, केतिरा समुंड आहिनि, जबल आहिनि, सभु मैदान थी वेंदो ऐं मैदान ते माण्हू हाज़िर कया वेंदा। सूरह में आयो त 82 में साईं, वैज़ल कुबूर बोसरत, ऐं जॾहिं क़बरूं पटबियूं। पोइ 81 में आयो जॾहिं जीरे पूरे नवाणे पिछबी, 8 9 में। पर ॻाल्हि इहा आहे त इहे क़बरूं पटबियूं मिसाल आहे असांजे लाइ, त क़बरूं पटबियूं माण्हू जॾहिं ज़िंदह थी पेश थींदो अलाह जे अॻियां, त छा अमल खणी वेंदो। 81 82 में आयो अथव इहो, ही 82 जी आहे, अलिमत नफ्स मा क़द्दमत व अख़रत, तॾहिं सभु कुझु जी उहो ॼाणींदो जेको अॻे मोकिलियो हुआईं ऐं जेको पोइ ते छॾियो हुआईं। ऐं 81 में आयो आहे, अलिमत नफ्स मा अहदरत, तॾहिं हर जी उहो ॼाणींदो जेकी अमल हाज़िर कयईं। पोइ अलाह पाक हिते जेको 6 नंबर आयत आहे फरमाए थो त पिया, या अय्युहल इंसानु इन्नका कादिरुन इला रब्बिका क़दन मुलाक़ी, ए माण्हू बेशक तूं पंहिंजे पालनहार ॾांहुं पहुचण में तमामु घणी तकलीफ़ वठण वारो आहीं, जो हुनखे वञी मिलंदे। हिन जो मक़सदु सम्झण जो इहो आहे, पहिरियों हिनखे ॾिसूं रब्बिक, रब लस्कत थियो तुंहिंजो रब, माना पोइ पंहिंजे रब जे। हाणे इंसान आहे न, इंसान जी कैफ़ियत कहिड़ी आहे दुनिया में, सॼो ॾींहुं मशगूल आहे। ही ऑफिस में वेठो आहे त 4 हथ इस्तेमालु करणा था पवनि, मुख़्तलिफ़ कम हिकु ई वक़्तु, एॾो असांजे ज़हन ते प्रेशर आहिनि, ठीकु आहे न, त माण्हू एॾो बिज़ी आहे। शाम जो सुबुह जो ख़ल्क़ परेशान हाल, घुम घुमा, कॾहिं कम ते, को अचण ते, को केॾे, को काॾे, को ज़मीन ते, को बिज़नेस में, ऐं खाधो पीतो उन जे लाइ माण्हू सॼो परेशान हाल आहे, खाधो पीते जे लाइ सभु ॻाल्हि। पर ॻाल्हि इहा आहे, इहा सभु शइ कंदे हिन में चङा अमल बि आहिनि। माण्हू ख़ैर जे लाइ बि डोड़ंदो हूंदो, ख़ैर वठी थी सघे थो, का शइ वठी कंहिंखे ख़ैर में ॾींदो बि हुजे, कहिड़ी ख़बर कंहिं ज़रूरतमंद खे, ठीकु आहे न, पढ़ंदो लिखंदो हूंदो, पंहिंजे बचण लाइ कमाई थो करे, उहो ईमान जी ॻाल्हि आहे, उहो सवाबु आहे। पर ॻाल्हि इहा आहे त दुनिया में जेको कमु थिए थो पियो, तव्हांजो जेको टाइम गुज़रे थो पियो न, वी आर गेटिंग क्लोज़र टू अवर रब। हाणे सोचणो इहो आहे त ही जेके ॻाल्हियूं थियनि थियूं पियूं, इन में कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेके रब वटि असां पेश करण लाइ कयूं था पिया। उहो छो राज़ी रहंदो, उहो हुनखे पसंदि थी अचे या उनजे मुखालिफ़ आहे। कहिड़ियूं शयूं आहिनि जेके असां पंहिंजे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चवण जे ख़िलाफ़ था कयूं, क़ुर जे ख़िलाफ़ था कयूं पिया। कहिड़ियूं आहिनि जेके क़ुर बाबति आहिनि, क़ुर जे सां ठहिकी अचनि थियूं पियूं, तइलीम सां आहिनि, या नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मुबारक आहे, उन्हनि सां पूरियूं थियूं। इहो सोचणो पवंदो, न त टाइम गुज़रंदो थो वञे बसि। हाणे ही जेको आहे 7 8 3 आख़िरी आहिनि उहे, फअम्मा मन उतिय किताबहु बियमीनिही, उहो माण्हू जंहिंखे ॾिबो संदसि अमाल नामूं संदसि सॼे हथ में,
यव संदस संदस किताबुहु बियमीनिही हु ही ॾिसो था इहो आयो आहे जंहिंखे ॾिबो जंहिंखे ॾिनो वेंदो माना ठीकु आहे फसौफ पोइ सिघो ई माना पोइ सौफ सिघो ई युहासब हिसाब यसीरा सॻो हिसाब कबो तंहिं सां आसानीअ सां मतिलबु छा आहे आसानीअ सां हिसाब इहो आहे इंशाअल्लाह ताला जेके हिसाब यमीन हूंदा उन जा अलाह पाक नंढा नंढा गुनाह दर्ज फरमाईंदो इंशाअल्लाह ताला ऐं अलाह पाक को दुआ कयूं था इंशाअल्लाह ताला अलाह पाक पंहिंजे हबीब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े तुफ़ैल हिन तइलीम क़ुरान जे तुफ़ैल इंशाअल्लाह ताला अलाह पाक असांखे सॼे हथ वारनि मूं करे जिन खे सॼे हथ में अमालनामा मिलंदा आमीन ऐं उन्हनि जो हिसाब आसान करे असांजो बि इंशाअल्लाह ताला छो जो जॾहिं हिसाब थींदो आहे न साईं त नंढड़े सुवाल जो जवाब बि ॾियणु ॾुखियो हूंदो आहे इन करे आसान हुजे माना दरगुज़र थी वञे बसि जेॾो तुंहिंजो ना बाज बि ओॾी मंगा तूं फेरो कज फज़ल जो बसि फेरो कज फज़ल जो हिसाब न बसि फज़ल हुजे तुंहिंजो इंशाअल्लाह ताला त हाणे हीअ दुआ आहे हदीस मुबारक में आयल आहे ऐं मां हिन जो नंबर बि लिखिया आहिनि हेठां इन ई क़ुर पाक जे आयत जे हवाले सां दुआ घुरी वई आहे कहिड़ी अल्लाहुम्म हासिबनी हिसाबन यसीरा हे अल्लाह मुंहिंजो हासिबनी नी माना मुंहिंजो या जंहिंमें ईंदी आहे उहो मुंहिंजो थी वेंदो आहे हासिबनी हिसाब मुंहिंजो कजांइ हिसाबन यसीरा युस्र माना आसानी आसान हिसाब ॿी हिकिड़ी दुआ आहे हीअ जंहिंमें ॿी भेटूं दुआ आहे अल्लाह हासिबनी हिसाबन यसीरा उन खां पोइ ॿियो आहे अल्लाहुम्म अहसिन आक़िबतना हे अल्लाह असांजे हिते वरी असांजी आयो आहे हिसाब में मुंहिंजी आयो आहे जॾहिं आख़िरत जी ॻाल्हि आई आहे सभु जे लाइ आयो आहे आक़िबत ना माना असां अल्लाह हे अल्लाह असांजी आख़िरत आक़िबत माना आख़िरत सुठी कजांइ अहसन माना सुठी फिल उमूर सभिनी कमनि उमूर माना कम कुल या माना सभई हर मामले में बचाइजांइ असांखे अजरना मिन ख़िज़्य दुनिया दुनिया जी ख़्वारी खां अज़ाबिल आख़िरत जे अज़ाब खां आमीन या रब्बुल आलमीन आख़िरी आयत आहे साईं यनक़लिब इला अहलिही मसरूरा ऐं पंहिंजे घर ॾांहुं ख़ुशि थी मोटंदा हाणे अहली ही हुयो त अहल टोड़बो इहो सम्झण जे लाइ अहल माना घर वारा ऐं ही माना पंहिंजा ही माना हुनजा अहली माना पंहिंजे घर वारा न माना जेके सॼो हथ में अमालनामो मिलियो अल्लाह को दुआ इहा आहे इंशाअल्लाह अल्लाह पाक कीअं थो ॿुधाए त हुनजा घर वारा बि इंशाअल्लाह ताला सॼे हथ वारा हूंदा जिन सां वञी मिलंदो अलहमदुलिल्लाह रब ख़ुदा पाक करे असां असांजा घर भाती असांजा दोस्त वोस्त मिठा जेके आहिनि अज़ीज़ क़रीब उहे सभु इन्हनि में शामिल हुजनि इंशाअल्लाह हाणे ही हिकु सूरत में गुज़िरियल में पढ़ी आया हुआसीं त जॾहिं काफ़र मुस्लमाननि ते ठठोलियूं कंदा हुया त पोइ छा पंहिंजे ठठोलियूं करे आख़िरी जा इशारा ॾेई घर ॾे मोटंदा त सरा हूंदा ऐं जॾहिं हिते अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन मोमिन खे अलाह पाक जे सॼे हथ में अमालनामो मिलियो उनजो हिसाब आसान थियो त वञी पंहिंजे इंशाअल्लाह ताला माइटनि सां ख़ुशि थी वञे ईमान अमल ईमान ते असां क़ाइम आहियूं असांखे ख़बर आहे अलाह पाक जी नबी सगोरे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी क़ुरान जी टिनी शयुनि जी असांखे ख़बर आहे निमाज़ असां पाबंद आहियूं जेके भाई न अथई त छा पाबंद थींदासीं ॻाल्हि ई आहे अमल जी अमल कबो इंशाअल्लाह ताला हाणे ख़तमु कयूं था हिते सही टाइम थोरो वधीक न टाइम अञा सही आहे असांजो न न पूरो थियो 10 मिंट थोरी देरि सां शुरू कयोसीं त जॾहिं आसमान फाटंदो ऐं पंहिंजे पालनहार जो हुकुम ॾेई कन ॿुधंदो ऐं ॿुधणु हक़ अथसि जॾहिं ज़मीन पखेड़बी जॾहिं हुनखे हुकुम आयो इहो त जेकी हुन में हूंदो सो सभु कढी उछलींदी ऐं ख़ाली थींदी पोइ इहो पंहिंजे पालनहार जो हुकुम कन ॾेई ॿुधंदी ऐं ॿुधणु हक़ अथसि इहे सभु वेठ था पिया कनि अलाह पाक जे हुकुम जो त कॾहिं थो अचे त हिकदमि तमीर थियणी आहे हे माण्हू तूं पंहिंजे पालनहार ॾांहुं पहुचण में तमामु घणी तकलीफ़ वठण वारो आहीं ही सॼी असां दुनिया जा जेके कम करे महिनतूं करे सभु कुझु कयूं था पिया न हीअ असां केॾी बि महिनत आहे हीअ असांखे अलाह ॾे क़रीब थी नेठि वञी अलाह खे मिलंदो इहा क़बर में वञी माण्हू ख़तमु थींदी इहा ज़रूरतूं असांजी अण खुट ज़रूरतूं ज़रूरी या ना ज़रूरी माना हाणे असांजी सभु शइ जेको चाहिणो आहे उहो वठिणो आहे उहा असांजी ज़रूरतूं थी वयूं आहिनि साईं पर
इन में इहा शइ शामिल न थी त माण्हू महिनत न करे, इल्मु हासिल न करे, तरक़ी न करे, वधीक हिकिड़ी नौकिरी मिली आहे त ॿी नौकिरी जी कोशिशि न करे, वधीक पघार जी कोशिशि न करे, इहा ॻाल्हि न आहे। महिनत तो इनकार न आहे, महिनत दुनिया में करणी आहे। इहो महिनत करणु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मुबारक आहे। इबादत में बि घणाई, ख़ैर में बि घणाई, जॾहिं अमल थो थिए, जंग थी थिए, ॿिया अमल था थियनि, उन में पाण अॻभर आहिनि। सुस्ती असांजो हुन में न आहे इस्लाम में, तॾहिं बि न आहे। ठीकु आहे न साईं? त पोइ इहो माण्हू जेके संदसि सॼे हथ में संदसि अमाल नामो ॾिबो, हर हिक जी ॻाल्हि आहे। तंहिंसां आसानीअ तरह सिघो ई हिसाब थींदो ऐं पंहिंजे घर वारनि पोइ ख़ुशि थी पवंदा। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। साईं पाण दुआ कयूं था अल्लाह पाक खां त क़ुर पाक खे सही तरीक़े सां पढ़ण ऐं सिखण में असांजी मदद फरमाए ऐं उनजी हिदायतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। ऐं जेकॾहिं सिखण ऐं सेखारण में का ग़लती थी आहे त अल्लाह पाक पंहिंजे रहम सां माफ़ फरमाए। आमीन। बारकल्लाहु ली व लकुम फिल क़ुरानिल अज़ीम व नफ़अनी व इय्याकुम बिल आयात व ज़िक्रिल हकीम। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। साईं इन क्वेश्चन्स ते आंसर साईं जब बंद था कयूं पाण सेशन हिते ऐं ओवर टू यू साईं रियाज़ साहब ऐं साईं सॉरी रियाज़ साहब ऐं साईं अमजद साहब जी। जज़ाकल्लाह साईं, अल्लाह साईं क़बूल कंदो।